अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां हाँ सैयद मुनव्वर आलम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो पॉइंट ऑफ ऑर्डर। पॉइंट ऑफ ऑर्डर में अॼु असां पंजाब में जेको दंगल हले थो सियासी, उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सॼो ॾींहुं इंतिहाई मसरूफ़ रहियो। पंजाब असेंबली जो इजलास थियो। इजलास में गवर्नर जे ख़िलाफ़ करारदाद पेश थी। करारदाद कसरत राय सां मंज़ूर थी वई। न सिर्फ़ु इहा जेका कोर्ट में पंजाब जे वज़ीर आला परवेज़ इलाही लाहौर हाई कोर्ट में हिकिड़ी पटिशन दायर कई हुई। राति लेट नाइट गवर्नर पंजाब डी नोटिफाई करे छॾियो हो, न सिर्फ़ु पंजाब खे जे वज़ीर आला ऐं उनखां पोइ सॼी काबीना बि डी नोटिफाई थी वई। चीफ सेक्रेटरी हिकिड़ो नोटिफिकेशन कढियो पंजाब जो, गवर्नर पंजाब जे नोटिस डी नोटिफाई खां पोइ ऐं सॼी काबीना ऐं वज़ीर आला पंजाब ख़तमु थी वियो, उनजो उहिदो ख़तमु थी वियो, सॼी काबीना बि तहलील थी वई। इहो ई केस खणी लाहौर हाई कोर्ट विया परवेज़ इलाही ऐं उते पोइ समाअत थी। सॼी ॾींहुं हियरिंग हली ऐं फ़ैसिलो इहो थियो त गवर्नर जो नोटिस हिकिड़े बयान हल्फ़ी खां पोइ डी नोटिफाई थी वियो ऐं गवर्नर जेको डी नोटिफाई कयो वज़ीर आला पंजाब खे ऐं उनजी काबीना खे, उहा ख़तमु थी वियो। बयान हल्फ़ी में पंजाब जे वज़ीर आला इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो त हू जेसिताईं फ़ैसिलो न थींदो ऐं एतमाद जो वोट न वठंदो तेसिताईं उहो असैम्बली न तोड़ींदो। इहा छो त प्ली वरिती कोर्ट त तव्हां बयान हल्फ़ी जमा करायो। अहिड़ो सियासी दंगल आहे ऐं हिन सियासत में सॼे मुल्क जो नुक़सानु थी रहियो आहे। न सिर्फ़ु इहा मईशत जी सूरत हाल ख़राबु आहे, जेको सूरत हाल इहा हुई त अॼु तारीख़ हुई ऐं जुमो हुयो, 23 तारीख़ हुई ऐं इन तारीख़ जो ऐलान कयो हुयो इमरान ख़ान त अॼु पंजाब ऐं KP असेंबली पाकिस्तान तहरीक इंसाफ़ तहलील कंदी, उनजो तोड़े वेंदो ऐं उनजी समरी मूव थींदी। पर 2 ॾींहं अॻु में ई इन जी तयारी ओपोज़िशन कई पंजाब में ऐं हिकिड़ो एतमाद जो वोट वठण जे लाइ गवर्नर लिखियो ऐं इजलास घुरायो, जंहिंखे गैर क़ानूनी क़रार ॾिनो स्पीकर पंजाब असेंबली। ऐं उनखां पोइ इहा सियासत उरूज ते पहुती। हाणे 11 जनवरी ते ॿी समाअत आहे। 11 जनवरी ताईं त पंजाब असेंबली हाणे किथे नथी वञे, छो त बयान हल्फ़ी जमा थियल आहे। वज़ीर आला पंजाब हाणे बहाल थी वियो आहे। उनजो इहो बयान हल्फ़ी आहे त हू हाणे असेंबली 11 जनवरी ताईं त न तोड़ींदो। इहो फवाद चौधरी जो चवणु हुयो त असां हिकिड़ी तारीख़ ताईं इहो इंतज़ारु कंदासीं, जेको असां अदालत में लिखी ॾिनो आहे त असां ॿी समाअत ताईं को अहिड़ो एक्शन न खणंदासीं जंहिंमें असेंबली तोड़ण जो को हुकुम हुजे। अॼु जो प्रोग्राम इन ते ई थींदो। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे सीनियर वकील आहिनि बैरिस्टर ज़मीर हुसैन साहब। थैंक यू वेरी मच, तव्हां असांखे जॉइन कयो हिते। मियाँ अज़ीम साहब, पाकिस्तान मुस्लिम लीग नून सां ताल्लुक़ आहे। मियाँ अज़ीम साहब, आपका ही बहुत शुक्रिया, आपने हमें ज्वाइन किया। ऐं लाहौर खां असांजो नुमाइंदो आहे ख़ुदा बख़्श। सभ खां पहिरियों त ख़ुदा बख़्श, सभ खां पहिरियों तव्हां ॿुधायो सॼो ॾींहुं छा हलियो ऐं सनसनी रही। इजलास बि थियो पंजाब असेंबली जो, उन में करारदाद बि आई गवर्नर जे ख़िलाफ़। स्पीकर हिकिड़ो ख़त बि सदर खे लिखियो आहे त जेको मिसकंडक्ट हू चवनि था त गवर्नर मिसकंडक्ट कयो आहे को, उनजे ख़िलाफ़ सदर पाकिस्तान खे ख़त लिखियो वियो आहे त हू कार्रवाई कनि। ऐं अदालत में बि पटिशन हुई, पटिशन में अदालत फ़ैसिलो बि कयो। इन जे हवाले सां तफ़सील तव्हां ॿुधाइजो। बिल्कुलु, अॼु पंजाब जी तारीख़ जो हिकु हंगामा खेज़ ॾींहुं हुयो, जंहिंजी शुरूआति राति तक़रीबन 1 बजे खां थी, जॾहिं गवर्नर पंजाब बलीगुर रहमान तरफ़ां वज़ीर आला पंजाब चौधरी परवेज़ इलाही खे डी नोटिफाई कयो त हू उन एतमाद जो वोट पंहिंजे मुक़ररु टाइम ते नाहे वरितो, तंहिं करे हुनखे मुअतल कयो वञे थो। उन खां पोइ इहो सॼो ॾींहुं जेको आहे सो अॼु पंजाब ऐं लाहौर जे लाइ मतिलबु मसरूफ़ ऐं हंगामा खेज़ तरीन ॾींहुं हुयो। सभ खां पहिरीं त ॿिन्ही धुरनि, हुकूमती धुर जेका पंजाब असेंबली में आहे काफ लीग ऐं PTI, ऐं ॿिए पासे अपोज़िशन धुर नून लीग ऐं पीपुल्स पार्टी तरफ़ां हिक ॿिए ते मुखालफ़त में बयानबाज़ी जो सिलसिलो शुरू थी वियो राति खां ई जेको। ऐं उन खां पोइ जो सभ खां जेका वरी डेवलपमेंट इहा थी त काफ लीग तरफ़ां चौधरी परवेज़ इलाही तरफ़ां इहो ऐलान कयो वियो त हू कोर्ट जो दर खड़काईंदा ऐं इहो जेको आहे सो गैर आइनी जेको नोटिफिकेशन आहे हिनखे मुअतल कराईंदा। ऐं सुबुह जेको आहे सो सभ खां पहिरियों हुन पटिशन दायर करे लाहौर हाई कोर्ट में दाख़िल कराई। ऐं पहिरियों धचको त इहो लॻो जो 5 रुकनी जेका लाहौर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस तरफ़ां बेंच जोड़ी वई हुई,
उहा बेंच जे हिकु मौजूद मेंबर समाज खां माज़रत कई आहे। हुन चयो त जीअं त हू चौधरी परवेज़ इलाही जो वकील रही चुको आहे कुझु केसनि में, लिहाज़ा जेको आहे सो हू इन बेंच में शामिल थियण खां माज़रत करे थो। उन खां पोइ चीफ जस्टिस वरी ॿीहर बेंच जोड़ी ऐं उन समाअत शुरू कई। उन ॿुधणीअ दौरान जेको आहे सो गवर्नर जो वकील ख़ालिद इसाक ऐं वज़ीर आला पंजाब चौधरी परवेज़ इलाही जो जेको वकील हो बैरिस्टर अली ज़फ़र, उन्हनि पंहिंजा दलाइल ॾिना। हिकु पासे गवर्नर जो वकील इहे दलील ॾेई रहियो त गवर्नर आइनी क़दम खणे जेको आहे सो वज़ीर आला पंजाब खे मुअतल कयो आहे, जॾहिं त ॿिए पासे वज़ीर आला पंजाब चौधरी परवेज़ इलाही जो वकील बैरिस्टर अली ज़फ़र उन आइन जे मुख़्तलिफ़ आर्टिकलनि जा हवाला ॾींदे जेको आहे सो इन शइ जी वज़ाहत कई त गवर्नर जो जेको क़दम आहे उहो गैर आइनी आहे, छो त हुन ख़त स्पीकर खे लिखियो आहे, वज़ीर आला खे न। जॾहिं त स्पीकर हुनजे जवाब में हुनखे ख़त लिखिया आहिनि, वज़ीर आला खे हू डिनोटिफाई नथो करे सघे। बहरहाल उन केस हलंदे दौरान जेको आहे सो वक़फ़ो बि कयो वियो हिकु ॿ दफ़ो कोर्ट में, ऐं कोर्ट उन खां पोइ इहा जेको आहे सो यकीन दहानी घुरण पे चाही त वज़ीर आला पंजाब खां त जेकॾहिं हू ही नोटिफिकेशन मुअतल कनि था त छा हू असेंबलियूं न टोड़ींदो, इहा लिखत में हुननि खे यकीन दहानी कराए। ऐं उन खां पोइ हिकु वक़फ़ो थियो। वक़्फ़े खां पोइ बैरिस्टर अली ज़फ़र जेको आहे सो वज़ीर आला पंजाब चौधरी परवेज़ इलाही तरफ़ां इहा जेको आहे सो लिखत में इहा यकीन दहानी जमा करवाई कोर्ट सगोरीअ खे त जेसि ताईं जेको आहे सो पंहिंजो तव्हां बहाल कयो, असां एतमाद जो वोट वठण खां अॻु जेको आहे असेंबलियूं न टोड़ींदासीं। ठीकु आहे। उन खां पोइ इहो जेको आहे सो कोर्ट तरफ़ां गवर्नर जे नोटिफिकेशन खे मुअतल कयो वियो ऐं वज़ीर आला पंजाब खे पूरी काबीना समेत बहाल कयो वियो। ठीकु आहे। हाणे हिते जेका अहम शइ आहे उहा इहा आहे त 23 तारीख़ ते जेको PTI चेयरमैन इमरान ख़ान तरफ़ां ऐलान कयल हो त हू असेंबलियूं तहलील कंदा, उहो अमल अॼु न थी सघियो। ठीकु आहे। ऐं जेको आहे सो पंजाब असेंबली तहलील न थियण जी सूरत में PTI तरफ़ां KPK असेंबलीअ खे बि न टोड़े वियो ऐं हुनखे मशरूत कयो त जेसि ताईं पंजाब असेंबली तहलील न थींदी तेसि ताईं KPK असेंबली बि तहलील न थींदी। लिहाज़ा अब कोर्ट जी जेका अॻी हायरिंग आहे उहा 11 जनवरी आहे ऐं 11 जनवरी ताईं त पंजाब असेंबली नथी टुटे। 11 जनवरी ताईं त टाइम मिली। गवर्नर जो जेको वकील हुयो उन कोर्ट सगोरीअ खे इहा इस्तदा कई त हू वज़ीर आला पंजाब खे पाबंद करे त 3 ॾींहंनि या 7 ॾींहंनि जे अंदरि एतमाद जो वोट वठे, जंहिं ते अदालत तरफ़ां को बि हुकुमनामो जारी न कयो वियो ऐं इहो जेको आहे सो मेंबरनि ते छॾे वियो, वज़ीर आला पंजाब ते छॾे वियो त हू जेको आहे सो असेंबली स्पीकर ऐं जेको आहे सो असेंबली जेको आहे सो पाण इन मामले खे वञी ॾिसो ऐं एतमाद जे वोट वठण जो फ़ैसिलो वञी कयो। अच्छा, ॿी हिकु असेंबली में कार्रवाई थी, उन में छा थियो? असेंबली में छा थियो? अॼु असेंबलीअ जो जेको इजलास थियो ऐं अॼु मुमकिना तौर ते इहो हुयो ख़दशो छो त ॿिन्ही धुरियुनि जी भरपूर नुमाइंदगी हूंदी ऐं ईअं ई थियो त PTI ऐं काब लीग ऐं पीपुल्स पार्टी ऐं नून लीग तरफ़ां असेंबली इजलास में भरपूर शिरकत कई वई। तक़रीबन 150 मेंबर हुकूमती धुर वटि हुया ऐं तक़रीबन 115 मेंबर अपोज़िशन जा जेको आहे इजलास में शामिल थिया, जिते इंतिहाई सख़्त नारेबाज़ी ऐं हिक ॿिए ख़िलाफ़ सख़्त तक़रीरूं कयूं वयूं ऐं जेको आहे सो ॿिन्ही धुरियुनि तरफ़ां हिक ॿिए जी क़यादत खे चोर ऐं जेको आहे सो बेइतमादी वारी जेका रिथ हुई उहा जेका बेइतमादी वारी रिथ हुई उनखे इल्ज़ाम लॻाया विया। इन दौरान जेको आहे सो हुकूमती धुर हिकु जेको आहे सो करारदार पेश कई ऐवान में, जंहिं ते अपोज़िशन जमातूं नून लीग ऐं पीपुल्स पार्टीअ जेको आहे सो इजलास जो बाइकाट कयो ऐं ॿाहिरि निकिरी विया। उन खां पोइ हिकु करारदार जेको हुकूमती धुर तरफ़ां पास कई वई, जंहिंमें गवर्नर जे इन इक़दाम खे गैर आइनी करार ॾींदे सदर ममलिकत खां इहो मुतालबो कयो वियो त हू गवर्नर जे इन गैर आइनी क़दम ख़िलाफ़ एक्शन खणंदे गवर्नर खे पंहिंजे उहिदे तां बरतरफ़ करे। जेका करारदार पार्लिमानी मामलनि वारे वज़ीर राजा बशारत तरफ़ां पेश कई वई ऐं उनखे अक्सरियत राय सां पास कयो वियो। जॾहिं त हिकु ॿी रिथ इस्तेहकाक जी रिथ जेको आहे सो सूबाई वज़ीर मियां इस्लाम इक़बाल तरफ़ां पेश कई वई त जीअं त पंजाब 12 करोड़ आवाम जो जेको आहे सो पंजाब असेंबली को ऐवान आहे ऐं गवर्नर
पंजाब जे अवाम जे इस्तहकाक खे मजरू कयो आहे। लिहाज़ा ही ऐवान हिकु रिथ पास करे त गवर्नर पंजाब असेंबलीअ में अचे, असेंबलीअ जे मौजूद मेंबरनि खां ऐं पंजाब जी अवाम जी तोहीन करण ते माज़रत करे। जेका उहा रिथ बि जेको आहे सो उन खां पास कई वई त गवर्नर जेको आहे सो माज़रत करे अचे असेंबलीअ खां ऐं हू पंहिंजे गैर आइनी कदम ते माफ़ी वठे। ठीकु आहे। उन खां पोइ जेको असेंबलीअ जो इजलास सूमर ॾींहुं ताईं मुलतवी कयो वियो आहे। ठीकु आहे, ख़ुदाबख़्श तव्हां असां सां हुजो हिते ई हिन ई कानूनी पहलू ते थोरो ॻाल्हायूं। बैरिस्टर ज़मीर हुसैन साहब, तव्हां सॼो ॾींहुं तव्हां बि ऑब्ज़र्व कयो हूंदो, ही असेंबलियुनि जो मामिलो तव्हां ॾिसो था हर कुझु ॾींहं खां पोइ, कॾहिं क़ौमी असेंबली जो मामिलो हुजे या सूबाई असेंबलियुनि जो मामिलो हुजे, अदालत वञे थो ऐं पोइ अदालत उन में इंटरफेयर करे थी। त आइनी बहरान बि आहे, सियासी बहरान बि आहे, ऐं जंहिंजो जेको कमु आहे, जेका सियासी मामला आहिनि हुन ऐवान में हल थियणु खपनि, उहो हाणे अदालत में हल थियनि था। पहिरीं त इहो त जेको हीउ फ़ैसिलो आयो आहे इन ते तव्हां छा चवंदव त हीउ जेको गवर्नर साहिबु डिनोटिफाई कयो हुयो, हिन हवाले सां पोइ चीफ सेक्रेटरी हिकिड़ो अमल कयो त हुन बि नोटिफिकेशन कढी छॾियो, पोइ हाणे सदर ममलिकत खे जेको ख़त लिखियो वियो आहे उनजो छा असरअंदाज़ थींदो? साईं, सभ खां पहिरियों अवां जो मशकूर आहियां जहां अवां मदू कयो। हाणे अर्ज़ु इहो आहे त सियासी मामला अदालतुनि में छो था पिया वञनि, ऐं सरीहन इहा ई ॻाल्हि आहे त इहा पॉलिटिकल इनमेच्योरिटी आहे। जॾहिं इमेच्योरिटी हूंदी ऐं पॉलिटिकली जेके मामला थियनि उन्हनि में सियासतदान संजीदगीअ सां मुल्क ऐं क़ौम ऐं आइन जो न सोचींदा त लिहाज़ा अदालतुनि खे इंटरवीन करिणो पवंदो। ऐं अदालतूं ई इहे आहिनि जेके आइन जी तशरीह कनि थियूं ऐं आइन जो दिफ़ा कनि थियूं। ठीकु आहे। हाणे ॻाल्हि इहा त हिते बदकिस्मती इहा आहे त अपोज़िशन हुजे या हुकूमत हुजे, हर को पंहिंजे तरीक़े सां आइन जी तशरीह थो करे। गवर्नर साहिबु जेको इहो एक्ट कयो उहो हू चए थो त मुंहिंजो इहो पावर आहे ऐं गवर्नर मूंखे जेको आहे बींग गवर्नर इहे मूंखे जेको आइन पावर डेलीगेट करे थो। अपोज़िशन या परवेज़ इलाही साहिबु चए थो त बाबा आइन जे हिसाब सां गवर्नर ईअं नथो करे सघे, इहा बदनियती आहे। स्पीकर वरी पंहिंजे हिसाब सां चए थो त मूंखे असेंबली जा रूल्स जेके आहिनि उहे एम्पावर था कनि त आउं इहा जेको आहे शइ मञा या न मञा। हाणे चवण जो मक़सदु अचूं त गवर्नर साहिबु जेको आहे सो आइन जे आर्टिकल 137 जे तहत चीफ मिनिस्टर खे केॾी महिल बि डायरेक्ट करे सघे थो त बाबा तव्हांजी मेजॉरिटी जेको आहे जेकॾहिं आहे त तव्हां उहा साबित कयो ऐं तव्हां वोट ऑफ कॉन्फिडेंस वठो। हाणे आइन में को बि टाइम प्रिस्क्राइब कोन्हे, टाइम प्रिस्क्राइब न हुअण जे करे जेको आहे ॿई धुनियूं एडवांटेज थियूं। हिन में त गवर्नर पाण टाइम ॾिनो, मूं अर्ज़ु कयो त हाणे हुन में इहो न आहे त तव्हांखे जेको आहे सो 24 कलाकनि जे अंदरि वठिणो आहे, 40 ॾींहंनि जे अंदरि वठिणो आहे, हफ़्ते में वठिणो आहे, न बसि हुननि हिकिड़ो टाइम ॾिनो। छो जो आइन में इहो टाइम प्रिस्क्राइब न आहे त हफ़्तो हूंदो, 10 ॾींहं हूंदा, उन में ई गवर्नर जी जेकी डायरेक्शन आहे उन ते इम्प्लीमेंट थींदो। हिते हाणे छा थियो त गवर्नर चई छॾियो 24 कलाकनि जे अंदरि ई करिणो, 48 आवर्स। हाणे उन 24 कलाकनि ते इहा शइ थी थिए आया इहा आइन में उहा आहे या एतिरे शार्ट टाइम ते जेको आहे सो गवर्नर ईअं ॾेई सघे थो। पोइ उन जे बिहाफ ते इहे इशू थिया त हू चवनि पिया बाबा असां वटि मेजॉरिटी आहे ऐं असीं जेको आहे सो असांजा मेंबर वग़ैरह ॿाहिरि वियल आहिनि या जेको कोरम आहे उहो पूरो न आहे या जेके बि मुख़्तलिफ़ मेंबर्स आहिनि मुख़्तलिफ़ सबबनि जे करे असेंबली में नथा अची सघनि। उन ते इहा शइ थी 24 कलाक गुज़री विया। 24 कलाकनि खां पोइ आइन में इहो आहे त जेको आहे सो गवर्नर डिक्लेयर करे सघे थो, पर हालात ऐं वाक़ियात इहा शइ मंज़ूर वटू केस में बि आई हुई जंहिंमें इहा शइ थी त बाबा जेके गवर्नर साहिबु इहा डायरेक्शन थो ॾिए उहा सब्जेक्टिव आहे या ऑब्जेक्टिव आहे। सब्जेक्टिव ईअं न आहे त तव्हां हिकिड़ो अज़्यूम कयो ऐं पंहिंजे अज़म्पशन ते तव्हां जेको आहे सो इहा डायरेक्ट डिसीजन वठो। सब्जेक्टिव इहा आहे त तव्हांखे कहिड़े तरीक़े सां ग्राउंड ते तव्हांखे अमली तौर ते कहिड़े सोर्सिस जे ज़रिए इहा ख़बर पई, तव्हांखे आया जेको आहे सो असेंबली मेंबर जे कंहिं जेको आहे सो कोरूम जे ज़रिए इहा ख़बर पई आहे या असेंबली मेंबर्स का अहिड़ी रिथ पेश कई या रिक्यूज़ेशन पेश कई, उहा वज़ाहत कान हुई। नतीजतन छा थियो, गवर्नर डिनोटिफाई करे छॾियो, मामिलो आयो कोर्ट में। कोर्ट में जॾहिं आयो त कोर्ट इते जेको आहे सो मुल्की
हालात खे ॾिसी करे सियासी जेको अदम इस्तेहकाम आहे उनखे ॾिसी करे हिकिड़ो रस्तो इख़्तियार कयो त बाबा ठीकु आहे जेकॾहिं इहो बाद में मामिलो हल थींदो पर इमीडिएटली जेकी हिन वक़्तु मुल्की सूरत हाल आहे उन में कंहिं न क़िस्म जो आर्बिट्रेशन जो रोल अदा कजे। पोइ लाहौर हाई कोर्ट इहो ई फ़ैसिलो ॾींदो। बाबा ॻाल्हि इहा आहे त हाणे जेकॾहिं असीं इहो फ़ैसिलो ॾियूं था पंजाब जे जेको आहे चीफ मिनिस्टर ऐं काबीना खे बहाल था कयूं त छा आया उन जे वज़ीर आला बहाल थियण खां पोइ हू वरी पंहिंजो आइनी इख़्तियार इस्तेमालु करे असेंबली डिज़ोल्व त न कंदो ऐं एडवाइस त कोन उमाणींदो गवर्नर ॾे। उन जी जेको आहे सो अंडरटेकिंग अची वई जंहिंजे करे टाइम बिंग जेको आहे गवर्नर जी जेकी नोटिफिकेशन आहे उहा सस्पेंड। तव्हां सां अॻिते हिन में ॻाल्हाईंदासीं छा गवर्नर साहब मिसकंडक्ट कयो आहे या न, अञा इहो पहिरां बिल्कुलु तव्हां छॾियूंसि था। हसान खावर साहब असांखे जॉइन कयो आहे। हसान खावर साहब सलाम अलैकुम। हसान खावर साहब सलाम अलैकुम। जी वालेकुम अस्सलाम। हसन खावर साहब, आज का दिन इंतहाई अहम रहा और एक मरतबा फिर अदालत ने एक रिलीफ दे दिया है और कुछ वक्त के लिए पंजाब असम्बली की तहलील टल गई है। क्या ये मुस्तकिल टल जाएगी या हर सूरत में तहलील होना ज़रूरी है? जी देखिए, मैं आपको वाज़ेह कर दूं कि इस फैसले से हमने इस फैसले की तामील कर दी है, ठीक है, क्योंकि अदालत का हुक्म है। लेकिन इस फैसले से हमारी सनत में, हमारी हिकमत अमली में किसी किस्म की कोई तब्दीली नहीं आई और जैसे ही ये कदरन जो है ये हटेगी और वज़ीर आला एतमाद का वोट लेंगे, हम असेंबलियाँ तहलील कर देंगे। अच्छा, ये तो हो गया। क्या आप समझते हैं कि जो अब अदालत ने मिसकंडक्ट तो अभी तक तय नहीं किया गवर्नर का, तो आपने जो खत लिखा है उसका कोई असर होगा? देखिए, बात यह है कि ये बात उससे आगे चलेगी ना। मामला अदालत में है। अदालत ने हमें कहा है कि अभी आपने नहीं तोड़नी, एतमाद का वोट लेने की बात हुई है। तो मैं आपको ये बता रहा हूँ कि जब ये कदगन हटेगी, ये प्रोसीजरल बात रुक गई। ये बात ठीक है कि हमारी राय में गवर्नर ने एक गैर आईनी कदम लिया, ठीक है, और उसकी तीन वजूहात हैं। तीन वजूहात हैं, आप सुन लें। एक तो ये है कि गवर्नर का ये कोई लामहदूद इख्तियार नहीं है, उनके पास कोई वैलिड रीजंस होनी चाहिए। उन्होंने बड़े बचगाना जो है वजूहात दी है। दूसरी बात यह है कि असेंबली का सेशन चल रहा था, वो प्रोरॉग नहीं था। और तीसरी बात यह है कि उन्होंने एक बहुत ही अनरियलिस्टिक टाइमलाइन ली एतमाद का वोट लेने के लिए। तो इसलिए ये तो बिल्कुल गैर आईनी था और इसीलिए अदालत ने उसको सस्पेंड भी कर दिया है। लेकिन मैं आपको ये बता रहा हूँ कि इससे ओवरऑल जो डायरेक्शन है उसमें किसी किस्म की कोई तब्दीली नहीं आई। तो वो कौन था कि जिसने मजबूर किया गवर्नर को भी और फिर उसके बाद चीफ सेक्रेटरी को भी कि जी दस्तखत करके और नोटिफिकेशन जारी कर दिया जाए? इसकी भी कोई आगे बात बढ़ेगी? बढ़नी चाहिए। ये तो हमारा भी सवाल है। ये हमारा भी सवाल है कि गवर्नर को ऐसे गैर आईनी हुकूमत आपकी है ना, तो आप वहाँ पे मौजूद हैं। चीफ सेक्रेटरी रात 12 बजे आपकी कैबिनेट डिवीजन, कैबिनेट डिपार्टमेंट ने एसएनजीटी नोटिफिकेशन निकाल दिया। बिल्कुल आपकी बात ठीक है। ये तो सवाल मेरा भी है। लेकिन अगर ये सियासी बहरान जो है इसका हल क्या है? ये तो एक बिल्कुल तमाशा सा हो गया कि हर थोड़े दिन के बाद ऐवान की चीजें अदालत पहुंच जाती हैं। ऐवान खुद क्यों नहीं हल कर पा रहा? देखें, इसका हल सिर्फ आपको ये समझना पड़ेगा कि इस वक्त पाकिस्तान के अंदर जो बहरान है, इस वक्त दहशतगर्दी का फितना जो सर उठा रहा है, इसका सिर्फ एक हल है कि एक ऐसी हुकूमत हो जिसके ऊपर अवाम का एतमाद हो, जिसके पास 5 साल का रनवे मौजूद हो और वो इन तमाम मसाइल का हल करे। इसके अलावा मैं नहीं समझता कि कोई और हल है, ना ही मेरी नजर में। अगर आपकी नजर में तो आप बता दें। गवर्नर साहब को बुलाया जाएगा, उनसे पूछा जाएगा, चीफ सेक्रेटरी साहब को बुलाया जाएगा। अभी तक तो यही ऐलान सामने आया कि पूरी असेंबली एक प्रिविलेज में तब्दील होगी, तमाम लोग एक प्रिविलेज मोशन भी मूव होगा और उसके बाद बुलाकर गवर्नर और चीफ सेक्रेटरी से पूछा जाएगा कि वो कौन था कि जिसने आपको मजबूर किया। देखिए, ये तो अदालत ही फैसला करेगी कि किसको बुलाना है या नहीं बुलाना, या असेंबली की प्रोसीडिंग देखी जाएगी। लेकिन मैं आपसे कह रहा हूँ कि जो देखिए इस वक्त ये जो है ना, ये बेसिक बुनियादी चीजें हैं, ये अहम नहीं है। अहम ये है कि इस वक्त मेरे और आपके, नॉट एज टीवी एंकर या पॉलिटिकल लीडर, एज पाकिस्तानी सिटीजन, हमारे मसले क्या हैं, हमारा मुल्क किधर जा रहा है, क्या हमने पाकिस्तान को इस दलदल में जाने देना है या हमने पाकिस्तान को इस दलदल से निकालना है, और अगर निकालना है तो उसका क्या हल है। मेरी तो आपके चैनल के तवज्जुह से लोगों से दरख्वास्त है, खुदारा मुल्क का सोचें, पीटीआई का ना सोचें। आप मुझे बताएं, पंजाब और खैबर पख्तूनख्वा में तो हमारी हुकूमत है, हमें असेंबलियां तोड़ने से कोई हुकूमत तो नहीं मिल जाएंगे, हमें क्या फर्क पड़ेगा। ये फैसला जो ये पाकिस्तान के मफाद में है,
और हम ये कह रहे हैं कि अगर इलेक्शन के अलावा कोई और हल है तो आप लेके आए, लेकिन हर गुजरते दिन के साथ पाकिस्तान के हालात आप देखें। कल स्टैंडर्ड एंड पुअर ने पाकिस्तान की रेटिंग को डाउनग्रेड कर दिया है। पाकिस्तान के ज़र मुबादला के ज़खायर गिर के तकरीबन $6 अरब पे आ गए हैं। तो कैसे गुजारा होगा इस मुल्क का? ये जल्दी कर लेते ना, 17 के बाद 23 तारीख दी गई, उनको मौका दे दिया गया कि गवर्नर साहब अपना एक्ट करें। 17 तारीख आपने दी थी, उसी वक्त वहीं के वहीं समरी मूव हो जानी वहीं कर देना चाहिए था। बिल्कुल सही आप कह रहे हैं, ये 17 तारीख को असेंबलियों की तहरील हो जानी चाहिए थी ताकि ये मसला ही ना होता। मैं आपकी बात से मुत्तफिक। तो खान साहब से कौन पूछेगा कि ये तहरीर क्यों की और उसकी क्या रीजन थी? मैं आपको बता रहा हूँ ना कि 2-3 वजूहत थी। एक तो वजह ये थी कि कौमी असेंबली में ख्याल था कि पहले प्रेजेंट हो जाएंगे। दूसरा, परवेज इलाही साहब ने और महमूद खान साहब ने भी दरख्वास्त की कि जो भी मामलात हैं 2-4 दिन के निपटा के ये कर दें। लेकिन मैं आपकी बात से मुत्तफिक हूँ। मेरी जाती राय में 17 तारीख को असेंबली तहलील कर देनी चाहिए, तो ये सारा कुछ ना होता। थैंक यू वेरी मच हसन खावर साहब। मियाँ अजीम साहब काफ़ी देर से इंतज़ार कर रहे हैं। मियाँ अजीम साहब क्या कहना चाहेंगे? पहले डिप्टी स्पीकर साहब के साथ अदालत ने हाथ किया, उनके साथ उनकी रूलिंग को उड़ाया वज़ीर आला, फिर हमजा शहबाज साहब जब वज़ीर आला थे फिर उनको केयर टेकर बनाया, अब ये दोबारा से गवर्नर साहब के साथ अदालत ने वही किया, उनका नोट। तो इस तरह की हिकमत अमली कौन सजेस्ट कर रहा है ऑपोजिशन को कि वो मामलात अदालत में जाएं और फिर अदालत से? ये तो बड़ा सियासी धचका भी होगा आपको। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबसे पहले जो ये 2 दफ़ा पंजाब में जो हुआ है और हाई कोर्ट जाना पड़ा है, यहाँ पे मैंने जो देखा है सारा कुछ, इसमें 2-3 चीज़ें बड़ी क्लियर हैं। पहले तो मैं ये बताना चाहता हूँ कि अभी जो आप कह रहे थे कि 17 तारीख को ही अगर पीटीआई ये दोनों असेंबलियाँ तहलील करना चाहती तो ये हो सकती। जी हाँ, ये हमने पूछा ये। अच्छा, दूसरी ये बात है कि यहाँ पे जो आज भी जो कुछ हुआ है, गवर्नर साहब ने जो डी नोटिफिकेशन किया है, पहले नोटिफिकेशन जारी किया है एतमाद का। अच्छा, अब मसला ये है कि बहुत सारी जगहों के ऊपर जो पाकिस्तान का कॉन्स्टिट्यूशन है वो साइलेंट है। जी हाँ। वहाँ पे जब वो साइलेंट आपके सामने जो खामोशी इख्तियार होती है तो फिर उसकी तशरीह या मजीद उसके लिए फिर कोर्टों में जाना पड़ता है। मसला ये है कि देखें जो आर्टिकल 130 का सेक्शन 7 है, जी हाँ, के अंदर ये तो लिखा हुआ है कि गवर्नर साहब जो हैं वो नोटिफिकेशन जारी कर सकते हैं और नोटिफिकेशन जारी करने के बाद एतमाद का वोट वो कह सकते हैं, लेकिन वहाँ पे टाइम पीरियड नहीं लिखा हुआ कि कितने दिन के अंदर जो सीएम साहब हैं वो एतमाद का वोट लेंगे, 1 वीक में, 2 वीक में, या वहाँ पे कोई ऐसी बात लिखी हुई नहीं है। अच्छा, दूसरी वहाँ पे ये बात भी तहरीर नहीं है कि जब किसी को एतमाद के वोट का कहा जाए तो वो बजरिया जो स्पीकर है उसके जरिए कहा जाए। ये भी बात वहाँ पे वाज़े नहीं है, लेकिन वहाँ पे ये लिखा गया है कि इजलास बुलाया जाए और इजलास बुला के एतमाद का वोट लिया जाए। ये दो जो चीजें हैं, ये जो आज की और कल का जो वक्त पंजाब के अंदर गुजरा है, ये दोनों चीजें मैं ये समझता हूँ कि ये जो चीजें हमारे सामने आई हैं इसके ऊपर भी कानून साजी। देखिए तनाज़ा कहाँ से शुरू हुआ मियाँ साहब? तनाज़ा उसमें ये, वो जो लेटर उन्होंने लिखा आर्टिकल 130 सबसेक्शन 7 के तहत, उसमें उन्होंने पंजाब असेंबली का इजलास बुलाने के लिए जिस तरह गवर्नर करता है, उन्होंने वो उसमें तहरीर किया कि इजलास बुलाया जाए और उस इजलास में वज़ीर आला पंजाब एतमाद का वोट लें। तो तनाज़ा यहाँ से शुरू हुआ कि सेशन के चलते हुए सेशन के दौरान सेशन कॉल नहीं हो सकता। यहाँ से स्पीकर ने उनको जवाब दिया नहीं, ये जो सेशन के दौरान देखें, बात ये है जो इजलास जारी है, अब ये भी नहीं लिखा हुआ कहीं पे पाकिस्तान के कॉन्स्टिट्यूशन के अंदर कहीं भी बता दें कि एक इजलास को कंटिन्यू बदनीति से किया हो कि कहीं एतमाद के वोट के लिए गवर्नर साहब ना कह दें। अब ये इजलास अगर 6 महीने जारी रखना है इन्होंने, तो ये भी यहाँ पे भी कल जो पाकिस्तान का ये हम 2 दिन से यही 3 दिन से डिबेट कर रहे हैं। यानी कि अगर उसमें से जैसे विड्रॉ का हमें आया था कि ये सेक्शन विड्रॉ कर ली जाए कि इजलास जो चल रहा है, ये भी तो गवर्नर साहब कह सकते थे, उसमें एतमाद का वोट लिया जाए, इसका मतलब ये भी हो सकता था। नहीं, वो गवर्नर साहब नहीं कह सकते, वो जो उनको जो इख्तियारात हैं वो कह सकते हैं। अब होना क्या चाहिए, बात ये है कि आपने इजलास कंटिन्यू किया हुआ है तो उस इजलास को कंटिन्यू आप जारी रखें। एक इजलास, उसी कंटिन्यू इजलास के अंदर
आप एतमाद के वोट का इजलास बुला लें। तो ये कानून, ये कहाँ पे कानून ये इजाजत नहीं देता कि एक इजलास खत्म करके फिर दूसरा इजलास, आप इसी इजलास को कंटिन्यू रखें और कंटिन्यू इसी इजलास के अंदर एक दिन बुला लें आप और एतमाद का वोट ले लें। मियां साहब थोड़ा सा मैं आपको थोड़ा सा मैं ये चाहता हूं कि बात थोड़ी सी वाजे हो। आपने जिस वक्त गवर्नर साहब ने ये लिखा अदम एतमाद की तहरीक आ चुकी थी, स्पीकर ने उसका जिक्र किया कि पहले ही अदम एतमाद के लिए हमारे पास तहरीक आ चुकी है, तो फिर एतमाद का हम अभी इसको अडॉप्ट नहीं कर सकते। तो अदम एतमाद तो पहले से मौजूद थी वहाँ पे, तो एक मोशन मौजूद है, इजलास कंटिन्यू है, वो एजेंडे पे आ जाएगा, तो तहरीक अदम एतमाद पहले ही मौजूद है, उसके दौरान एतमाद का वोट, ये कुछ आपको समझ में, ये क्या यही वजह बनी कि अदालत ने जल्दी से उड़ा दिया वो नोटिफिकेशन पर? नहीं, अदालत ने नोटिफिकेशन उड़ाया नहीं है, अदालत ने नोटिफिकेशन सस्पेंड किया है, सेटिस्फाइड नहीं किया। ठीक है, बात ये है कि देखें अदालत ने जो किया बिल्कुल उन्होंने कानून के मुताबिक ये किया है। और वो जो कल से हम सुन रहे हैं, जो मियां वट्टू साहब का जो भी केस था, वो भी सुप्रीम हाई कोर्ट में जब गया तो वहां पे भी जाके क्या हुआ था, 10 दिन का टाइम मिला था कॉन्फिडेंस का वोट लेने के लिए। ठीक है, तो अब भी यही होना है। अब भी आप देखें, अभी जो खान साहब की ख्वाहिश थी कि 23 तारीख को असम्बलियां दोनों तहलील कर दी जाएंगी, वो तो उनकी ख्वाहिश, वो श्योरिटी तो देखें वो ले रही है ना कोर्ट के, जी एतमाद का वोट तो लेना होगा। और उसके साथ साथ उन्होंने एक एक्स्ट्रा चीज भी कह दी कि जी वो तहलील नहीं करेंगे जब तक के गवर्नर का वो हुक्म पूरा न कर लें। तो अदालत ने तो बड़ा अच्छा रास्ता अडॉप्ट किया है, क्योंकि उधर भी रिलीफ दिया है तो दूसरी तरफ भी उनको पाबंद किया है। हम भी यही कह रहे हैं कि उनको एतमाद के वोट के लिए सिर्फ बुला लेना चाहिए था, और तहरीक एतमाद जैसे आपने वापस ली थी तो उनको भी बुला लेना चाहिए था। मैं आपकी बात नहीं सुन सकता, जरा दोबारा मैं ये कहना चाह रहा हूं कि यही रास्ता था कि जहां से वो पॉइंट कॉन्फ्लिक्ट में आया कि आपकी तहरीक अदम एतमाद पहले से मौजूद थी, एतमाद का वोट लेने के लिए गवर्नर ने भी लिख दिया, तो एक मोशन ऑलरेडी मौजूद है, आपकी तरफ से दूसरी चीज भी आ गई, तो अदालत ने भी यही रास्ता लिया और आपको भी रिलीफ दिया, उन्हें भी रिलीफ दिया कि आप हुकूमत तहलील अगले घंटे में नहीं करेंगे जब तक के डिसीजन ना हो जाए और हम इसको सेटिस्फाइड ना करें, या जब तक आप एतमाद का वोट ना ले लें। देखें, इसमें जो आपने बात की है बिल्कुल ठीक बात है। पहली तो ये बात है कि नो कॉन्फिडेंस और कॉन्फिडेंस, ये दोनों चीजें एक साथ आ गई। जी हाँ, बात ये है कि अपोजिशन जो लीडर है उसको, मैं शुरू से मेरा पहला सवाल ये था कि ये मशवरे कौन दे रहा है आपको इस तरह के सियासी के मामलात लिटिगेशन की तरफ जाएं, ऐवान उसको हल ना कर पाए। देखें, ये जो बात ये है कि ईवान के अंदर जो मैंने पहले ही भी गुजारिश ये की है, बहुत सारी चीजों के ऊपर जो पाकिस्तान का कानून है वो खामोश है। इसमें मैं आपको बताना चाहता हूँ मसला कहाँ पे आया है। मसला ये आया है कि जब खान साहब ने 23 तारीख का कहा गया कि तहलील करेंगे, तो इन्होंने ये वो 4-5 दिन क्यों दिए। दूसरी ये बात है कि नो कॉन्फिडेंस जब आ जाता है तो वो इख्तियारात हैं अपोजिशन के पास और कॉन्फिडेंस का इख्तियार है गवर्नर साहब के पास। ठीक है, अब गवर्नर साहब ने, अब देखें ये सियासत की बड़ी क्लियर सी बात है, कॉन्फिडेंस के अंदर जब कॉन्फिडेंस का कहा जाएगा तो जो इख्तिदार में पार्टी बैठी हुई है उसने अपने नंबर अक्सरियत साबित करनी है। जी हाँ, अक्सरियत उसने साबित करनी है। ठीक है, तो ये बिल्कुल, और जो हमने ये नो कॉन्फिडेंस अगर हमने मूव किया था तो आपको करनी थी, वापस ले ली। जी हाँ, वो हमने वापस ले लिया। अब मसला ये था, ये बात हकीकत है कि ये परवेज लाई साहब खुद भी असेंबली तहलील आपने जब वापस ली, जब वो डी नोटिफाई हो गया, और आज की प्रेस कॉन्फ्रेंस में और लेने के रीजन में भी लिखा है कि अब क्योंकि वजीर आला और उसकी काबीना डी नोटिफाई हो चुकी है तो अब अदम एतमाद की जरूरत नहीं है, ये कह के वापस ली गई है। नहीं, देखें अब वापस, हाँ वो बिल्कुल ठीक है, वो तो देखें एक नोटिफिकेशन डी नोटिफिकेशन जब मियां साहब 1 मिनट आपको इंटरप्ट करूंगा, हमें नवाब तैमूर तालपुर साहब ने ज्वाइन किया है, पाकिस्तान पीपल्स पार्टी से उनका ताल्लुक है। नवाब साहब आप हमें सुन सक रहे हैं? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, आई कैन हियर यू। आप नवाब साहब छा चवंदो हिन सॼी सूरत हाल ते त जेका पंजाब में हले थो ऐं हिकिड़ो आइनी बहरान बि हाणे थी वियो आहे
छा तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो छा हिन ते मौक़िफ़ आहे ऐं छा स्टैंडिंग आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सम्झां थो कन खे तव्हां खाॿे कन खे खाॿे हथ सां झलो या पोइ हथु घुमाया ऐं पोइ साॼे कन खे झलो, ॻाल्हि वञी उते ई थींदी। असांजो जेको मक़सदु हो उहो इहो हो त इन्हनि जी जेको आहे हक़ीक़त साम्हूं अचे। ठीकु आहे। हे हाणे मेजोरिटी में न आहिनि, इहो अहसासु थिए हिननि खे। ठीकु आहे। ऐं उहो अहसासु त ओॾी महिल थी वियो जॾहिं हिननि अवॉइड कयो बहाना ॻोल्हनि वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जे ख़िलाफ़। ठीकु आहे। So now everyone knows that we have the numbers which are required. They don't have the numbers. अच्छा, secondly, जेको असांजो मक़सदु हो त वोट ऑफ नो कॉन्फिडेंस दे थिए, उहो बि अॼु बि ॻाल्हि बरक़रार आहे। छो त हाणे बि हो इन पोज़ीशन में न आहिनि त वरी को बहानो हणी सघनि, इन्हनि खे वरी वोट ऑफ नो कॉन्फिडेंस कराइणो पवंदो। बाक़ी जेको आहे सो गवर्नर साहब जो जेको हिननि वापसि वरितो आहे, उन में इहा बि एश्योरेंस वठी छॾी आहे त असेंबलियूं ख़तम न थींदियूं, तहवील न थींदियूं। त यू सी जे इन 10 पॉइंट्स ॾिसो था त इट इज़ अ विन विन सिचुएशन फॉर पाकिस्तान पीपल्स पार्टी। पर ही जेको रिलीफ मिली वियो आहे न, त माना तव्हां ॾिसो त CM बहाल थी वियो, काबीना बहाल थी वई ऐं हू जेको फ़िलहालु सस्पेंड थी वियो ऐं लॻे ईअं थो त ही जल्दी में कुझु थियो हुयो, त छा इहो सुठो न हुयो त ही मामिलो थोरो गवर्नर साहब को थोरो टाइम ॾे हा, वधाए हा, त भई तव्हांखे असां मौक़ो ॾियूं था, हलो ॿ ॾींहं अञा वठो तव्हां ऐं पंहिंजो एतमाद जो वोट वठो। जल्दी तव्हांखे नथी लॻे त इहे जल्दी में थोरो गवर्नर साहब हुयो? मुनवर साहब, इहो जेका सियासत आहे इहा चेस जी गेम वांगुरु हूंदी आहे, जंहिं दिमाग़ बि हलाइण पए, सोचणो पए थो ऐं तकड़ नथा करे सघो, तकड़ न आहे करणी। ठीकु आहे। पर हिते ॿियो को वे आउट न हो असांजे हिसाब सां। जे असां इहो स्टेप न वठूं हा ऐं गवर्नर विच में न अचे हा त इन शइ खे हफ़्तो या महीनो लिंगर ऑन कंदा रहंदा, कोर्टूं छा टाइम वठंदा, केतिरे टाइम रिलीफ ॾियनि न ॾियनि हा। त असांखे जेको सिचुएशन हाणे बीठी आहे, तैमूर साहब तव्हांखे इत्तेहादियुनि खे इहो कॉन्फिडेंस त हुयो न, इन करे त हुन बेएतमादी वारी रिथ असेंबली में रखी त इन्हनि वटि नंबर पूरा न आहिनि, असां वटि नंबर आहिनि, हमज़ा शहबाज़ असांजो CM जो कैंडिडेट आहे, त ऑपोज़िशन जॉइंट ऑपोज़िशन खे इहा कॉन्फिडेंस हुयो त ॿ ॾींहं अञा ॾियो हा त ही घटि में घटि लिटिगेशन में त न वञे हा मामिलो। मां सम्झां थो 2 ॾींहं जो जंहिं असांखे नज़र अचे आहे, जंहिं असांखे 2 हफ़्तनि जी बि ॻाल्हि नज़र अचे आहे त 2 हफ़्तनि में 3 हफ़्तनि में वोट ऑफ नो कॉन्फिडेंस कराए छॾींदा त असां बिल्कुलु उन शइ में तकड़ न कयूं। पर असांखे हिकिड़ी क्लियर पिक्चर मिली वई, हिननि पाण जेको वई पाण में डिसाइड करे वरितो भई छा बि थिए वोट न कंदासूं, जेको करिणो अथनि करे वठंदा। हिननि जा पंहिंजा माण्हू आहिनि जेके साम्हूं उन्हनि जान पर असल असां जान, त उहो असांखे सभु ख़बरूं ॿुधाईंदा हुआ त छा फ़ैसिला थियनि पिया, पोइ असां उन शयुनि खे रिकन्फर्म कंदासीं ऐं पोइ इहो मां सम्झो उन टाइम ते इहो सुठो डिसीजन हो। असांजो मक़सदु वरी पूरो थी वियो। अच्छा, पर तव्हांखे इहो नथो लॻे त ही पॉलिटिकल इनस्टेबिलिटी मुल्क खे किथे खणी थी वञे? हालति तव्हांखे मईशत जी जेका सूरत हाल आहे, इन पॉलिटिकल इनस्टेबिलिटी खे तव्हां प्रोलॉग कंदो, तव्हां हिनखे अॻिते वधाईंदो, इहो ई शइ अॻिते महीननि में हलंदी, तव्हां सम्झो था त मुल्क हली सघंदो? तव्हां मूंखे पाण हिकिड़ी शइ जो जवाबु ॾियो, असां छा इनस्टेबिलिटी वधायूं पिया या घटायूं पिया? छा असांजी हिकु प्रॉपर डेमोक्रेटिक हुकूमत अचणु बहितर आहे या वरी हे असेंबलियूं तहवील कनि? हे वरी ऑलरेडी मुल्क हेॾे खसारनि में हले पियो, हे वरी जेको आहे अलॻि अलॻि सीटनि ते इलेक्शन थींदियूं रहनि, पंजाब में थिए, पोइ KPK में थिए, वरी नई हुकूमत अचे, वरी हे पंहिंजी सीटनि तां इस्तीफ़ा ॾेई छॾनि। मतिलबु द ओनली वे टू स्टेबिलिटी इज़ वॉट वी आर डूइंग। छो त असीं हुकूमत में आहियूं, असांखे वफ़ाक़ी हुकूमत खे अञा इम्प्रूव करिणो आहे, इकोनॉमिक स्टेबिलिटी आणणी आहे, त असांखे काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जिन्हनि ते विद आयरन फिस्ट कमु करिणो पवंदो। तव्हां सम्झो था त हल छा आहे पंजाब में? तव्हां सियासी हुन में मैदान में बि आहियो, छा हल आहे पंजाब में पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि? पंजाब में जेसि तरह पहिरीं असांजी हिकु हुकूमत ठही पे, पोइ अलॻि अलॻि रीज़न तव्हां ॿुधिया विच में त छो काफ़ी कहिड़े पासे हली वई या छा रीज़न मां न पसंदि कंदुमि हुनजी डेथ में वञण में। पर जेको राइट आहे पंजाब जे MPs जो टू वोट फॉर देयर चीफ मिनिस्टर, हुननि खे मिलणु खपे ऐं स्टेबिलिटी बि अहिड़े तरीक़े सां ईंदी जंहिंजी मेजोरिटी आहे। इहो ई सियासत चए थी मेजोरिटी रूल्स, मेजोरिटी शुड बी अलाउड टू रूल। ठीक है, थैंक यू वेरी मच तैमूर तालपुर साहब। मियाँ अजीम साहब के पास चलते हैं। मियाँ साहब, आप बीच में बात आपकी सॉरी रह गई थी,
आप उसको, एक तो ये मेरा वही सवाल है कि इस पूरे सियासी बहरान का, इस पूरे सियासी मंजरनामे का आप क्या हल देख रहे हैं? क्या तहलील आपको हल लग रही है? और अगर तहलील हो के इलेक्शन हो जाएं और 5 साल के लिए हुकूमतें आ जाएं, वो बेहतर है या ये हुकूमत कंटिन्यू करे? देखें, पहली बात तो ये है कि जो पंजाब असम्बली के अंदर तमाम मेंबर हैं, उनका कोई कसूर है? वो वाम से वोट लेके आए, वाम की खिदमत के लिए मुंतखब होके आए हैं, चाहे वो अपोजिशन में है चाहे इक़्तिदार की पार्टी में है। एक बंदे की ख्वाहिश के ऊपर, इमरान खान की ख्वाहिश के ऊपर, उनको किस चीज की सजा और अवाम को किस चीज की सजा ये देने के लिए जा रहे हैं? जमहूरियत के ये जमहूरियत के ये थोड़े से नुकसान तो हैं ना, जब मैंडेट ट्रांसफर हो गया एक मेंबर के पास आवाम से, और फिर मैंडेट ट्रांसफर हो गया पब्लिक रिप्रेजेंटेटिव से लीडर तक, तो ये तो जमहूरियत में यही तो होता है कि अब तो पावर ट्रांसफर कर दिया पब्लिक ने। मेरी पहली बात तो ये है कि जो पंजाब के अंदर पिछली मर्तबा जो बहरान आया था वो क्या था? वो ये था कि पार्लिमानी लीडर और पार्टी का लीडर अब किसने फैसला करना है? ठीक है, अब पार्लिमानी लीडर जो था वो चौधरी शुजात साहब और परवेज लाई साहब के अंदर जो बात वहां पे रुक गई कि फैसला जो करना है वो परवेज लाई साहब ने करना है या चौधरी शुजात साहब ने करना है। बात ये है कि खान, ये तो कानूनी बात है। अब बात ये है कि पार्लियामेंट के अंदर खान साहब को ये चाहिए, जो पार्लिमानी लीडर हैं वो फैसला करें। ठीक है, तो वो खान साहब अपने फैसले मुसल्लत करते हैं। उन्होंने परवेज लाई के ऊपर भी अपना फैसला मुसल्लत करने की कोशिश की है, लेकिन अल्लाह ताला ने मेहरबानी की है कि ये अवाम की, हम तो ये चाहते हैं, पूरा पाकिस्तान ये चाहता है, जिसकी मियां अज़ीम साहब सां असांजो शायदि राब्तो डिस्कनेक्ट थी वियो। बैरिस्टर साहब, छा ॾिसो था त हीउ जेको मामिलो आहे हीउ अॻिते किथे वेंदो, ऐं तव्हांखे लॻे थो त गवर्नर साहब को मिसकंडक्ट जो मुर्तकिब थी वियो आहे या को रिलीफ मिली वेंदो अदालत खां? अदालत चवंदी न, मिसकंडक्ट न आहे, अधु हुकुम पूरो कयो ऐं एतमाद जो वोट वठो, ॻाल्हि क्लियर थी वेंदी। हाणे अर्ज़ु इहो आहे साईं त मामिलो हींअर कोर्ट में पियो, कोर्ट ई हाणे हिन जो मुस्तक़बिल ॻोल्हींदी, डिसाइड कंदी, ऐं उहा ई इन शइ खे डिसाइड कंदी त आया गवर्नर मिसकंडक्ट जो मुर्तकिब थियो आहे या न थियो आहे। दलाइल उहे बि ॾींदा, दलाइल ही बि ॾींदा। बज़ाहिर जेको ॾिसिजे थो त हर धुर इहा थी चए त असीं पंहिंजे डोमेन में रही करे असीं पंहिंजो डिफेंस बि वरितो आहे ऐं असीं पंहिंजो एक्शन बि वरितो आहे। गवर्नर साहिबु बज़ाहिर इहो थो चए त बाबा इहो मुंहिंजो प्रोग्रेटिव आहे जेको मूं यूज़ कयो आहे। असेंबली जो स्पीकर थो चए त रूल्स जे तहत गवर्नर ईअं नथो करे सघे। हाणे इहो कोर्ट सगोरी जेको आहे डिसाइड कंदी त जेके असेंबली जा रूल्स आहिनि उहे आइन जे मथां आहिनि या आइनी जेको इख़्तियार सदर गवर्नर इस्तेमालु कयो आहे उहो रूल्स खां मथे। इहा कन्फ्यूजन जेकी आहे उहा बि हिते ईंदी। ॿी इहा कन्फ्यूजन जेकी त बाबा जेकी वोट ऑफ कॉन्फिडेंस जे लाइ आर्टिकल 130 सब आर्टिकल 7 जे तहत जेको शॉर्टली गवर्नर जी डायरेक्शन्स आहिनि उहे बि ईअं शॉर्टली इम्प्लीकेट थी सघनि थियूं, इम्प्लीमेंट थी सघनि थियूं, या उन जे लाइ जिथे आइन ख़ामोश आहे त उन जो टाइम फ्रेम हुअणु खपे। हिते थी वियो हाणे ही जेको ख़त लिखियो वियो आहे, तव्हां सम्झो था सदर पाकिस्तान खे को अहिड़ो इख़्तियार आहे त हू अहिड़ी को कार्रवाई शुरू करे? ख़त में लिखियो आहे त भई गवर्नर साहब को गैर आइनी कमु कयो आहे ऐं उहो मिसकंडक्ट कई न, ख़त जेको लिखियो वियो आहे हुननि में उनजी लैंग्वेज ॿुधायां थो, हीअ त माना उते आहे, पर जेको ख़त लिखियो वियो आहे पंजाब स्पीकर जी तरफ़ां ऐं उन्हनि इहो चयो आहे त गवर्नर साहब अनकॉन्स्टिट्यूशनल इलीगल हिकिड़ो स्टेप खयो आहे ऐं इन ते कार्रवाई कई। छा इख़्तियार, मां इख़्तियार पुछां थो थिए या न थिए, उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। छा आहे सदर वटि कोई अहिड़ी इख़्तियार त हू कार्रवाई कोई शुरू करे सघे? साईं हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे त सभ खां पहिरियों जेको सूबे जे हिसाब सां कॉन्स्टिट्यूशनली सुप्रीम अथॉरिटी गवर्नर, ऐं गवर्नर जे मथां जेकी सुप्रीम अथॉरिटी आहे जेके अपॉइंटमेंट अथॉरिटी चऊं उहा प्रेसिडेंट आहे। हाणे जेको आइन जे आर्टिकल 101 में मैंशन आहे त गवर्नर जी अपॉइंटमेंट कहिड़े तरीक़े थींदी, उहो ई प्रोसीजर हूंदो उन जे रिमूवल जो। ठीकु आहे। हाणे उहो ईअं आहे त जेकॾहिं हिननि जो स्पीकर जो ख़त वियो बि आहे ऐं प्रेसिडेंट साहिबु चाहे बि त उहो करे कोन थो सघे। अच्छा,
इन जे करे छो जो आइन जो आर्टिकल 101 उन जे जेको आहे सो डिफाइन थो करे प्रोटेक्शन करे थी त बाबा वज़ीर आज़म जे एडवाइस ते एडवाइस कंदो आयो काबीना वज़ीर आज़म के एडवाइस कंदी वज़ीर आज़म Same सदर उहा ई के ॻाल्हि आहे। एडवाइस लिहाज़ा कंदो असद शर असांखे इस्लामाबाद खां जॉइन कयो आहे असद छा जोड़ तोड़ अरूज ते आहे ऐं छा सियासी मंज़रनामो आहे मुलाक़ात ते मुलाक़ात आहे तव्हां सम्झो था त हीउ जेको पंजाब जो बहरान आहे इहो अगरि हीउ थी वियो हल ऐं असम्बली तहलील थी वई त छा विफ़ाक़ी हुकूमत बचंदी या विफ़ाक़ी हुकूमत बि रैपअप थी वेंदी? मुल्क में सियासी बहरान सभिनी जी नज़र में आहे हिन वक़्तु जेको मुल्क में सियासी बहरान आहे उहो इंतिहा जी हद ताईं पहुची वियो आहे। ठीकु आहे हर तरफ़ इहा सूरत हाल आहे जो हर माण्हू या हर जेको सियासी सूझ बूझ रखे थो उहो इंतिहाई परेशान आहे त मुल्क में छा थियणो आहे। सियासी जोड़ तौर इहे जेकी मुलाक़ातूं आहिनि लाहौर खां वठी इस्लामाबाद ताईं मुसलसिल थींदियूं रहियूं आहिनि ऐं इन्हनि सियासी मुलाक़ातुनि जो शायदि को फ़ाइदो न पहुतो तॾहिं गवर्नर खे डिनोटिफाई करण जे लाइ जेको आहे सो गैर आइनी जेको हिते चयो थो वञे या सुप्रीम कोर्ट जेको को अदालत तरफ़ां गैर आइनी करार ॾिनो वियो आहे त उहो गैर आइनी थियो आहे। बिल्कुलु इन जा हुकूमत जा जेको मसइलो आहे उहो यकीनन वफ़ाक़ी हुकूमत ते बि किरंदो छाकाणि जो वफ़ाक़ी हुकूमत बि हुनजी ज़द में अचे थी ऐं वफ़ाक़ में बि जेको फ़ैसिलो ज़ाहिर पंजाब जो असांजे मुल्क में वॾो असरु थींदो आहे जॾहिं खां तहरीक पंजाब खां हलंदी आहे त उहे ॿिया सूबा जेकॾहिं हुनखे हले ऐं लेफ्टिनेंट टाइम पर हुनजो असरु वफ़ाक़ ते ज़रूरु पवंदो आहे। इन जे करे हिन जो असरु ज़रूरु पवंदो ऐं जेकॾहिं इहे सियासी मुलाक़ातुनि में ही हुकूमत बचाइण में कामयाब थी विया पर उहा हुकूमत एतिरी पाइदार न हूंदी ऐं हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे मुल्क जी माशी सूरत हाल ख़राबु आहे महांगाई आहे ऐं ॿियूं जेके अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे इन जे करे वफ़ाक़ी हुकूमत बि असांखे हाणे घणो हलंदे नज़र न पई अचे त का वफ़ाक़ी हुकूमत हाणे को घणो जटादार साबित थींदी ईअं ई चइबो त पोइ फैलामत ताईं जे रस्ते ताईं हूंदी ऐं उहा शायदि एतिरी कामयाबु न वञे। ठीक है असद, ठीक है असां इहो ई मियां अज़ीम साहब, क्या आप नहीं समझते कि वक्त से पहले पूरे मुल्क में जनरल इलेक्शन पॉलिटिकल यानी सियासी इस्तेहकाम और हुकूमती इस्तेहकाम के लिए ज़रूरी है और इससे इस्तेहकाम आ जाएगा? जी 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 बिल्कुल नहीं। जो इकॉनमी के हमारे मुल्क के हालात हैं बिल्कुल टाइम पूरा होना चाहिए। अभी ये सियासत खेल के मुल्क का बेड़ा गर्क कर रहे हैं, इससे बाहर निकलें और बाहर निकल के बिल्कुल अभी टाइम कितना रह गया। अब तो तमाम पार्टियों को जो मुल्क की खिदमत कर सकते हैं वो करें और अपने इलेक्शन की तैयारी करें। टाइम कितना है, एक साल का भी अभी तो 7-8 महीने का टाइम है तो वो तो निकलने चाहिए। ये 2-3 महीने पहले इलेक्शन अगर हो भी जाते हैं तो क्या फर्क पड़ेगा? मुल्क का नुकसान होगा, मुल्क का नुकसान बहुत ज्यादा होगा। ये खान भी इस बात को नहीं समझ रहे। खान साहब जो हैं ना, मैं आपके बहुत सारे प्रोग्रामों में ये कह चुका हूं, ना उनको इक्तदार का चलाना आया, ना उनको अपोजिशन में बैठना आया, ना वो बैठे हैं, ना उनको कोई एक्सपीरियंस है। तो मुल्क का जो एक गैर सियासी बंदे को सियासत के अंदर जो लोग लेके आए थे उन्होंने जो एक्सपेरिमेंट किया था मुल्क का बेड़ा गर्क किया उन लोगों ने। तो ये जो जहां तक ये मुल्क पहुंचा है ये उन लोगों का भी कसूर है जो इनको लेके आए हैं। इस पार्टी को जिन्होंने मैन्युफैक्चरिंग की है ये उन लोगों का भी कसूर है। ऐसे अब उन्होंने जिन्होंने कहा है कि अब हमारा सियासत के साथ कोई ताल्लुक नहीं है, खुदारा ये पहले कह देते, कुछ चंद साल पहले कह देते। तो बात ये है कि ये मैन्युफैक्चरिंग पार्टी है, ये जो बनाई है जिन्होंने, और ये गलत बन चुकी है। ये रोड के ऊपर चलने वाली नहीं है, ये बिल्कुल मुल्क का बेड़ा गर्क करने वाले हैं। ये मुख्तलिफ पब्लिक तो उनके साथ बहुत है, पब्लिक तो उनके साथ है। आपने अपनी हुकूमत ने भी ज़िमनी इंतखाबात करा के देख लिए, पब्लिक तो उनका साथ दे रही है। क्योंकि आप ये नहीं कह सकते कि फेयर इलेक्शन नहीं थे क्योंकि आपकी हुकूमत में हुए थे। देखें बात ये है, ये अब थोड़ा सा हम आगे जाएंगे ना, ये साबका बातें हो जाएंगी, ये हिस्ट्री हो जाएगी। अभी ये आगे अभी देखें, अभी आगे देखें अभी क्या होता है। खान साहब अभी तो खुल के खान साहब सामने आए हैं। मतलब आखिरी किसी तरीके से डिस्क्वालीफाई करा ही दें किनको? खान साहब को।
खान साहब ने हो जाना है, हम करवाएं या ना करवाएं, खान साहब ने हो जाना है। सर, जितनी खान तेजी से साहब को जितनी तेजी से इलेक्शन कमीशन 5-5 केसेस चला रहा है एक आदमी के, उससे तो यही लग रहा है कि उसी तरफ जा रहे हैं, वो तो हो ही जाएगा। सही कह रहे हैं आप। देखें, वो तो होना चाहिए, बिल्कुल होना चाहिए, इतना लेट भी नहीं होना चाहिए, बिल्कुल होना चाहिए खान साहब को। मियाँ साहब थैंक यू और वेरी मच। वो- मियाँ साहब थैंक यू वेरी मच। हमारे पास आखिरी 1 मिनट है। ज़मीर साहब आखिर में कंक्लूड कयो त इहो बहरान तव्हां ॾिसो था, अदालत खे जेको तव्हां ॾिसो था, ऐं हीअ जेको आहे सूरत हाल, तव्हां सम्झो था त हीअ जल्द हल थी वेंदी या अदालत हिन में थोरो टाइम वठंदी? उम्मीद कजे थी सही। हाँ, बाक़ी ॻाल्हि आहे त अदालतुनि खे मुंहिंजो ख़्यालु आहे त इन मामले में विझण वारा बि सियासतदान आहिनि, ऐं सियासतदान जॾहिं मैच्योर न थींदा, मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो सिस्टम जेको आहे सो कंहिं मंतकी अंदाज़ ताईं या मंतकी अंजाम ताईं न वेंदो। सुठी उम्मीद करे सघिजे थी, ऐं इहा ई असीं तवको कयूं था त जेके खिला आहिनि, जंहिंजो मिसयूज़ अपोज़िशन बि करे थी, हुकूमत बि करे थी आइनी तौर ते, इन ते वाज़िब मौक़िफ़ ॾेई करे हिकु ई दफ़ो अहिड़ी इंटरप्रटेशन वारी जजमेंट कोर्ट अची वञे। ॾेई छॾे जो मसइलो अॻिते हल थी इन जेको आहे सो अपोज़िशन ऐं हुकूमत खे पंहिंजे तरह जो इहे जेके एजेंडाज़ आहिनि उहे आइन ऐं कानून जे रूल मुताबिक़ सां जेको आहे सो न कनि। थैंक यू बैरिस्टर ज़मीर हुसैन साहब, थैंक यू मियाँ अज़ीम साहब, थैंक यू वेरी मच। असांजो अॼु जो प्रोग्राम इहो ई हुयो त हीअ जेको सियासी बहरान आहे, इहा आवाम जे लाइ इंतिहाई नुक़सानदेह आहे। महांगाई अनकंट्रोलेबल आहे, ऐं जेका सॼी सूरत हाल आहे उन में नुक़सानु आवाम जो थी रहियो आहे, मईशत जो थी रहियो आहे। पॉलिटिकल इनस्टेबिलिटी थींदी, कॾहिं बि तव्हांजी मईशत इंक्रीज़ न थींदी। तव्हां हर शइ में माण्हू खे नुक़सानु थिए थो, गैस कोन्हे, बिजली कोन्हे, हालत ख़राबु आहे। तव्हां वटि LCs खोलण जे लाइ डॉलर कोन्हे, डॉलर वधे थो, मईशत खे कंट्रोल करण वारो कोई कोन्हे। सियासत कंट्रोल थिए थी, जेतिरो ताक़त तव्हां सियासत में हणो था, जीअं तेज़ी सां तव्हां मुलाक़ातूं सियासतदान हिक ॿिए सां सियासत जे लाइ कनि था, ईअं मुलाक़ातूं मईशत खे सुधारण लाइ असांखे नज़र नथियूं अचनि, आवाम जे लाइ नज़र नथियूं अचनि। इक़्तिदार बचाइण जे लाइ ज़रूरु असांखे नज़र अचनि थियूं त जेका बीमार सियासतदान बि हुया तगड़ा थी हाणे मुलाक़ातूं कनि था। राति जो 1:30 वॻे बि तव्हां उनखे ॾिसंदव त बिल्कुलु चाक कनि। पर मईशत सुधारण जे लाइ अहिड़ो को इजलास, अहिड़ी का स्ट्रेटेजी, अहिड़ी का हिकमत अमली नज़र नथी अचे। अॼु जो प्रोग्राम हिते पुॼाणे ते पहुतो। पंहिंजी पॉइंट ऑफ ऑर्डर जे हवाले सां, हिन प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजी फीडबैक ज़रूरु ॾिजो। ख़ुदा हाफ़िज़।